सिंध जे उस्तादनि खे मुंहिंजो सलाम। जीअं त साईं सिकंदर अली जतोई साहब जेका ॻाल्हि रखी आहे उहा हक़ीक़त ते मबनी आहे। इहे शयूं सिंध जे जनरल बाड़ी हर साल थियणु घुरिजे आहे, जॾहिं त 2 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं पहिरीं जनरल बाड़ी सिंध जी थी रही आहे। पेटल तनज़ीम जो वॾे में वॾो जेको आइनी ऐं जमहूरी इदारो आहे उहो सिंध जी जनरल बाड़ी आहे। तंहिं करे सिंध जे जनरल बाड़ी जो जेको सुभाणे मुक़ररु कयो आहे उनजो आइनी मसूदो जीअं साईं सिकंदर अली जतोई साहब चई विया आहिनि त उहो घणो अॻु में लाइणु घुरिजे आहे, पर बदकिस्मती सां साईं खां शऊरी या लाइशोरी तरीक़े सां अञा ताईं उहो लाथो न। आउं बि खेनि घुर कयां थो त राति 7 या 8 बजे ताईं इहो आइनी मसूदो हाउस जे मेंबरनि खे ॾिनो वञे, जीअं उहे जॾहिं जनरल बाड़ी में ईंदा घटि में घटि उहे ज़हनी तरह तयारु थी ऐं सभिनी मसइलनि ते बहितर नमूने सां ॻाल्हाइनि। इन करे मुंहिंजी बि गुज़ारिश हूंदी ऐं घुर हूंदी इहा आइनी जेको मसौदो आहे उहो जल्द खां जल्द घटि में घटि राति 7 खां 8 बजे ताईं ॾियणु घुरिजे।